जेके मकानी माण्हू कढिया हुआ उन्हनि खे बहाल कयो। मज़दूर इताद असांजूं पगारूं वधायूं वञनि। गवर्नमेंट जे ऐलान सिजावल दीवान शुगर जे मुलाज़िमनि पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ मिल्स जे गेट अॻियां एहतजाज करे धरणो हणी मिल्स जा सभई गेट एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि बंदि करे छॾिया। मुलाज़िम अॻवाननि कादिर कच्छी, विकियो सूमार, जत, अब्दुल लतीफ़ जिसकाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त मिल्स इंतिज़ामिया हठ धर्मी करे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मञण लाइ तयार नाहे। हुननि चयो त हिते पुराणनि मुलाज़िमनि जो पघार नथो वधायो वञे ऐं मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे ॿियनि इलाइक़नि जा गैर मक़ामी माण्हू भर्ती कया पिया वञनि, जेका हिते जे मक़ामी माण्हुनि सां सरासर नाइंसाफ़ी कई पई वञे, जंहिंखे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। हुननि चयो त हिते जो अवाम अॻी बेरोज़गारी ऐं गुरबत जे चकी में पीसिजी रहियो आहे ऐं मिल इंतिज़ामिया हिते जे मक़ामी माण्हुनि खां रोज़गार खसे वेतर फ़ाक़ा कशी में मुब्तला करणु चाहे थी, जॾहिं त मुलाज़िमनि ऐं मज़दूरनि जी हिमायत में पीपी अॻवान रबडिनो जत ऐं सजाद शोरो पिणु एहतजाज में शामिल आहिनि। एहतजाज कंदड़ माण्हुनि तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कनि ऐं हिते जे मक़ामी माण्हुनि सां माटेली मां वारो वर्ताव ख़तमु कराए मुलाज़िमनि मां मायूसी ऐं बेचैनी ख़तमु कराई वञे। ॿी सूरत में जाइज़ मुतालबनि जी मञता ताईं पुरअमन एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।